साईं वॾियूं महिरबानियूं। गुलाम इब्राहिम ज़ैदपुर खे बि हिन सफ़र में भले कार जो बि वॾियूं महिरबानियूं। तव्हां बि असांजे सिटूं मोकिलियूं आहिनि उस्ताद शाइर महबूब दर्स जूं त गुलाबी मुंद जो मुर्की तरानो सूंह ॻायो आहे। असांखे को रुठल माण्हू वरी अॼु यादि आयो आहे। बहारनि जी चुमीअ जहिड़ो कुंवारो चंडु झूमे थो। लथी आहे लाड़ में ख़ुशबू ख़ुशीअ जो खंडु झूमे थो। थियो माहौल मुअत्तिर आहे। मॻीअ में मंड झूमे थो। असुर टाणे अखियूं फेरे झुॻीअ में जंड झूमे थो। उमेदुनि जे अंगण अॻियां फिज़ा सुरंदो वॼायो आहे। असांखे को रुठल माण्हू वरी अॼु यादि आयो आहे। सिरे फूलार जी मौसम खणी पैगाम आई आहे। दिलनि जे देस मां जल्दी वञण वारी जुदाई आहे। पखी पिया कनि पचारूं कुल वणनि जी वात वाई आहे। नची खेतनि में थी सावक नचे खेतनि में थी सावक हुगा ताड़ी वॼाई आहे। खुमारियल मुंद जो नगमो दर्स महबूब ठाहियो आहे। असांखे को रुठल माण्हू वरी अॼु यादि आयो आहे। असांखे को रुठल माण्हू वरी अॼु यादि आयो आहे। वॾियूं महिरबानियूं। लख एहसान ज़ैदपुर